जी दुआ जरूर घुरंदो कर पुट हुंदा मिल्कियत जा वारिस धीअ हुंदी आ मैयत जी वारिस जेका पेरां दी जो पाव पकड़े करे चविया बाबा तोखा बाद में मुखे ईदू केर बुझाई तोखा बाद में मुझी सार सवाल केर अजरकुम अल्लाह तोखा बाद में मुझी सार सवाल केर लहंदो हाँ मुझा दोस्त बुजुर्ग हुसैन जी गल जे मथा गल रखी धीअ हुसैन जी चेदी ज़ालिम पहिरों मुखे मार पो मुझे बाबे के मार धीउन जे सामू पीउ के नाहे मारबो या मलऊन शिमर एड़ो प्यार कयो धीअ हुसैन जी सा साइन कदम जमीन ते आया उन्हें माल वैन करे फरमाई में ज़ालिम न मार धीअ जे सामू पीउ के नाहे मारबो या मलऊन पहिरों खंजर हलायो हुसैन बादशाह दे धीअ ॾिसंदी रही ॿियो हलायो धीअ ॾिसंदी रही टियों हलायो धीअ ॾिसंदी रही या पंजो हलियो या नहरे फुराद मुंह फिरी वेण करे फरमाई थी पई चाचा गाजी अच्छे मुझो बाबो अकेलो मारो थो वने अजरकुम अल्लाह मौला तहां जो रोवण कबूल फरमाए अली जी मिलाए जो कसम न हो या यारो खंजर जने हलियो नहरे फुराद मुंह करे साइन फरमाई थी डाडा अली मुझी मदद करे मुझो बाबो हुसैन अकेलो मारियो थो वने अली जी विलायत जो कसम 70 कदम ते धीअ थी ॾिसे 70 कदम ते भेण ज़ैनब कुसंदो थी ॾिसे या मलऊन शिमर जॾहिं शहीद करे मलऊन सर हुसैन खणी हलियो या साइन ज़ैनब रोई करे फरमाई थी ज़ालिम तुंहिंजो कुझु न वियो मुंहिंजो सभु कुझु हलियो वियो या साइन ज़ैनब रोई करे फरमाई थी पई यासीन पढ़ा हथो पैर बढ़ावा जीवे शेवा है दुनिया मैं मैयत सुहावर आयो आदि भैया को वीर हमारे दुखिया मलऊन जे तरफ निगाह करे धीअ हुसैन जी जे भर में 70 कदम ते भेड़ कुसदो ॾिठो ज़ैनब साइन फरमाए थी पई तैकू हुण तामिल जागीर वासिया कुसगिया बचरा ज़हरा हट वन शिमरा झोली पावर देवा मैं को सर मजलूम भेरादा अली जी विलायत जो कसम जिए मलऊन सर हुसैन खड़ी हलियो 70 कदम ते भेण ॾिसी करे मौला हुसैन सां मुखातिब थी करे फरमाए थी तेरे दुखा दी मंज़िल आयो ख़त्म थई मेरे दुखा दी मना जल तो रे तो बच पवे अम्मा जे जो बाबो मारो जे बचड़न के छा छबो बीबी बैल करे फरमाती जैदा प्यू जगते मरवा दे बचड़ा को लोग यतीम सदे गल है मुहन मारा